वारे लॻे ॻोठ शेर मोहम्मद आरेरा जे रहवासी पीरसन वली मोहम्मद बुघियो ऐं संदसि पुट अहमद ख़ान बुघियो अवामी प्रेस क्लब ते दाहींदे चयो त बासर ॻोठाणा ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करण था चाहिनि। इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। पीरसन वली मोहम्मद ॿुधायो त ज़मीन जो सरकारी रिकॉर्ड संदसि वटि मौजूदु आहे, जंहिं तहत कोर्ट सॻोरी बेमोह जे हक़ में फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। कानूनी घुर्जूं मुकमल हूंदे बि खेनि तंग कयो वञे थो, जंहिंमें ॻोठाणा गनी लांठर, अज़ीज़ुल्लाह, अब्दुल जब्बार, गुलज़ार बुघियो, अमीर अली बुघियो ऐं ॿिया कुझु ॾींहं अॻु खेसि डंडा हणी विया, जंहिंमें बांह बि भरी पई। अॼु हू ॿीहर मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त बासर जवाबदार वारे थाणे ते कूड़े केस में फासाइण जूं पिणु धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि एसएसपी कंबर, डीआईजी लाड़काणो ऐं वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जी अणधुरी जांच करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।